बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल तरावीह जे सिलसिले में अॼु जे दर्स में तरावीह जी निमाज़ जे इब्तिदा। तरावीह जी निमाज़ सभ खां पहिरियों हिजरत खां बाद मदीना मुनव्वरा में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरू फरमाई। उन खां पोइ ॿिए ख़लीफ़े राशिद सैयदना हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु 14 हिजरी में सहाबा कराम वग़ैरह खे हिक जमात ते जमो फरमायो। ऐं इन जो हवालो आहे हदीस पाक में वहिय सुन्नतुम मुअक्कदतुन व अव्वलु मन सन्नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युरग़िबु फ़ी क़ियाम रमज़ान। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी तरफ़ उन जी निस्बत इन जे लाइ कई वेंदी आहे त उन्हनि माण्हुनि खे हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी इमामत ते जमो फरमायो हुयो। ऐं इहा उसदुल ग़ाबा जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 50 मकतबा इस्लामिया तहरान 1377 हिजरी वारे शाया शुदा किताब में आहे। हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु जो विसाल 19 हिजरी में थियो। 5 सालनि ताईं उन्हनि पाण बि 20 रकातूं पढ़ाईंदा रहिया ऐं ॿिया हज़रात बि 20 रकात पढ़ंदा रहिया। हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु जहिड़े अज़ीम सहाबी इन दौरान कहीं भी रिवायत के 20 रकात वारी रिवायत जे ख़िलाफ़ पेश न कयो आहे। नंबर 2 तरावीह जी नमाज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी में सिर्फ़ 3 रातियूं तरावीह जी नमाज़ खे जमात सां अदा फरमायो। पोइ उन खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अंदेशे जे करे उनखे जमात सां अदा करणु तर्क करे छॾियऊं काथे ईअं न थिए त नमाज़ उम्मत ते फ़र्ज़ न थी वञे। ऐं सहाबा कराम खे पंहिंजे पंहिंजे घरनि में इनफरादी तौर ते नमाज़ पढ़ण जी ताक़ीद फरमायूं ऐं पाण बि वफ़ात ताईं उनखे घर में पढ़ंदा रहिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन 3 ॾींहंनि जी नमाज़ खे मुतअद्दिद सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जिन मां हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा, हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु, हज़रत नुअमान बिन बशीर वग़ैरह जहिड़े मुख़्तलिफ़ अल्फाज सां बयान कयो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक में 20 रकात तरावीह ऐं वितुर पढ़ंदा हुया। इहा हदीस ज़ईफ़ नाहे बल्कि सही ऐं कवी आहे, छो जो तमाम सहाबा कराम उन हदीस जे मुताबिक़ तरावीह जी नमाज़ पढ़ी आहे, बल्कि उन हदीस जे सिहत ते सहाबा कराम, ताबईन, तबो ताबईन, अइम्मा मुज्तहिदीन जे दौर में इजमा थी चुको आहे। अल्लामा शामी लिखियो आहे काज़ी इमाम अबू यूसुफ रहमहुल्लाह इमाम अबू हनीफ़े रहमहुल्लाह खां तरावीह जी नमाज जे बारे में ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे अमल जे बारे में पुछो त इमाम साहब फरमायो तरावीह सुन्नत मुअक्कदा आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला उनखे पंहिंजे तरफ़ निस्बत न कई आहे ऐं उहे इन में बिदअत सय्या जा मुर्तकिब नाहिन ऐं उन्हनि उन जो हुकुम कई अहिड़े दलील ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहद सां ॾिनो जेको उन्हनि वटि हुयो। फतवा शामी वग़ैरह में काज़ी अबू यूसुफ रहमुल्लाह इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमुल्लाह खां तरावीह जे 20 रकातुनि जे बारे में सवाल कयो त इमाम साहब रहमुल्लाह फरमायो हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु इन मसले में तरावीह जे मसले में बिदअती न हुया। ऐं इन जो हवालो फतवा शामी जुल्द 2
सफ़ो 43 किताब सलात बाबुल वित्र व नफल मबहस सलावत तरावीह अल बहरुर राइक सफ़ो 71 किताब सलात बाबुल वित्र। इहे अहिड़ा ॿिया काफ़ी हवाला आहिनि जेके इन तरावीह जे मुतालिक़ अॼोके असां दर्स में पढ़ियासीं। उन्हनि जे हवालनि जो तफ़सील हिन रीत आहे जेके बयानु कयूंसीं। उन में अल मुग़न्नी फ़ी फ़िक़्हिल इमाम अहमद बिन हम्बल शैबानी जुल्द 1 833 किताब सलात फ़ुसूल हुक्म सलात तरावीह। ऐं उन खां पोइ ॿियो हवालो आहे मुस्लिम में बरिवायत यूनुस ज़ुहरी खां। इन जे मुतालिक़ हवालो आहे मौजूद। औजज़ुल मसालिक मा मुअत्ता मालिक सफ़ो 500 ऐं 501 किताब सलात फ़ी रमज़ान बाबु तरग़ीब फ़ी सलात फ़ी रमज़ान मरकज़ शेख अबिल हसन अन-नदवी हिंद मां जेको इहो छपियो आहे। उन खां बाद हवालो आहे मिशकातुल मसाबी सफ़ो 114 किताब सलात बाब क़याम शहर रमज़ान अल-फ़स्लुल अव्वल क़दीमी कुतुब खानो। इलाउ सुनन किताब सलात बाब तरावीह इदारतुल क़ुरान जे तरफ़ों जेको छपियो आहे। सुनन तिरमिज़ी अबवाब सौम अर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाब मा जा फ़ी क़याम शहर रमज़ान हदीस नंबर 806 दार इहया तुरासिल अरबी बेरूत। अॼोके इन दर्स जे हवाला हुया ऐं अञा ॿिया काफ़ी हवाला आहिनि जेके ज़िक्र करे सघजनि था।